दोस्तों अस्सलाम वालेकुम। मुझे तो ठीक होता है पांच कबन का साल लगा पिया हूंदो। अज 7 डिसंबर जो ॾियारो सकाफ़त जो ॾियारो ऐं ख़ुशियुनि जो ॾियारो ऐं ख़ासि करे असां सिंधियुनि जो ॾियारे जे हिसाब सां असां सिंधी अजरक ऐं टोपी जो ॾियारो ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। हर चैनल हर सिंधी मीडिया पंहिंजो पंहिंजो स्लोगन ॾिनो आहे, जहिड़ो का सिंध टीवी जो स्लोगन आहे औरत जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ चैनल जो मंशात खां पाक सिंध ऐं ख़ुदि मुख़्तियारी ऐं आला अख्तियारनि ऐं सिंध मुंहिंजी देश जी आज़ादी जे हिसाब सां मुख़्तलिफ़ चैनल सिंधी मीडिया पंहिंजा स्लोगन ॾेई अॼु जेको ॾियारो आहे उहो 7 डिसंबर ईद जीअं मल्हायो थो वञे। मौसम ॿाहिरा वॾड़ा पोखा नौजवान सिंधी टोपी पाए अजरक पाए मुख़्तलिफ़ सिंधी गीतनि ते रक़्स पिणु कयो थो वञे। ऐं असांजो ॾींहुं जेको अॼोको ॾींहुं आहे उहो मुख़्तलिफ़ जेको असां मुल्कनि खे हिकिड़ो मिसाल ॾींदड़ ॾींहुं आहे। ऐं सिंध सकावत असांजी हिकिड़ी सिंध जी पहचान ऐं सिंध जी सुञाणप सिंधी टोपी ऐं अजरक तौर ते कई वेंदी आहे। अॼोको जेको ॾींहुं आहे उहो असां सिंधियुनि जे लाइ तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। ऐं मौसम ॿाहिरा रंग रंगीला कपिड़ा पाए टोपी पाए ऐं अजरक जा कपिड़ा पाए ऐं शर्टियूं पाए मुख़्तलिफ़ चौरा चौकनि ते झुमरियूं हणंदा प्रेस क्लब ताईं पहुचणु शुरू थी विया आहिनि। ऐं अहिड़े ख़ुशीअ जे मौक़े ते नौजवाननि भाइरनि खे ऐं दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट था कयूं त मौसम ॿारनि खे जेके मोटरसाइकिलूं ॾियनि था ऐं रैली सूरत में भॼाइनि था त इहो ई चवंदासीं हाणे जो त ख़ुशीअ जे मौक़े ते गम बि अची वेंदो आहे। ख़ुदा पंहिंजे नौजवाननि भाइरनि खे दोस्तनि खे ऐं पंहिंजे औलाद खे इहा ज़रूरु तंबीह कयो त अॼोको ॾींहुं जेको आहे उहो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशी तरह मल्हायो वञे ऐं ईअं न थिए त ख़ुशीअ में गम तब्दील थी वञे। छो जो त के नौजवान पंहिंजे जज़्बे खां अची करे उहे गाॾियूं भॼाइनि था ऐं रैलियूं कढनि था, पोइ पंहिंजे कंट्रोल में गाॾियूं निकिरी थियूं वञनि त ख़ुदा न ख़ासिता को जानी या माली नुक़सानु थी पए। असांजी ज़िंदगी हिकिड़ी क़ीमती ज़िंदगी आहे ऐं क़ीमती असासो आहे ऐं असां पंहिंजे असासे खे वञणु नथा चाहियूं। असां उन असासे खे असां उन पंहिंजे ख़ुशीअ खे ईअं मल्हाईंदा आहियूं हर साल जीअं ईद जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ई 7 डिसंबर सकाफ़त ॾींहुं असांजो ईद जे ॾींहुं वांगुरु ई हूंदो आहे। छो जो हर घर में पंहिंजे नौजवान मौसम ॿाहिरा रंग रंगीला कपिड़ा पाए ऐं पंहिंजो टोपियूं पाए अजरक पाए ऐं ॿाहिरि निकिरनि था ऐं सभिनी सां ख़ुशीअ जा मल्हाइनि था ऐं सिंधी गीतनि ते रक़्स पिणु कयो थो वञे ऐं खोड़ सारा चौरा चौकनि ते तकरीरूं मुक़ररु कई थियूं वञनि ऐं हर को तकरीर में पंहिंजो मौज़ू पाण खणे थो ऐं पाण उहे असांजी सिंध जी सकाफ़त बाबति ॻाल्हाए थो। सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजी सूंहुं आहे, सिंध असांजी जान आहे, सिंध असांजी मिल्कियत आहे। अहिड़े तरीक़े सां हर साल जीअं हिन साल बि 7 डिसंबर जो ॾियारियूं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो थो वञे। सभिनी दोस्तनि खे अॼोको ॾियारी जूं वाधायूं हुजनि ऐं ख़ुशियूं जूं हुजनि ऐं पंहिंजो ॾियारियूं जहिड़े तरीक़े सां हर साल मल्हाए अहिड़े तरीक़े सां अमन मल्हायो वञे। जहिड़ो की जीअं हर साल जीअं 7 डिसंबर ॾियारो हूंदो आहे, सकाफ़त ॾियारो हूंदो आहे, असांजी ख़ुशियुनि जो ॾियारो हूंदो आहे, ईद जहिड़ी ॾियारो हूंदो आहे। सभिनी सिंधियुनि वासियुनि खे अॼोके ॾींहं जूं वाधायूं हुजनि।